हुकूमत ख़त्म कई वई। जेको ॿियो भेरो वज़ीर आज़म हो 42 में हिन जेके पंहिंजा लक़ब अलक़ाब मिलियल असां अंग्रेज़नि जी तरफ़ां ख़सूसन ख़ान बहादुर जो लक़ब जेको मिलियल हुयुसि उहो हिननि खे वापसि कयो हुई अंग्रेज़नि खे। ही माण्हू उहो हुयो जेको पंहिंजो सेक्युलर ज़हन रखंदो हुयो, हिंदू मुस्लिम फ़साद जे इंतिहाई ख़िलाफ़ु हुयो ऐं सिंध जी हीअ आज़ादीअ में यकीन रखंदो। हिन जो इहो ई चवणु हुयो त सिंध जीअं अंग्रेज़नि फ़तह कई आहे, आज़ाद रियासत जी हैसियत में अंग्रेज़नि फ़तह कई ऐं जॾहिं अंग्रेज़ छॾीनि पिया था त सिंध खे बि आज़ाद हैसियत में ई हुनखे आज़ादु करे हलिया वञनि, न कि कंहिं बि धुर सां या कंहिं बि ख़िते सां या कंहिं बि नामनिहाद हिकिड़े मुल्क सां न ॻंढियो वञे। तंहिं करे हुनखे पंहिंजो हिकिड़ो स्टेटस आहे त उहो स्टेटस क़ौमी जेको हुनजो बहाल कयो वञे। ॿियो हिन जो कमु जेको हुयो हुकूमत जे दौरान जेको उहो इहो हुयो त मौलाना उबैदुल्ला सिंधी जेको अफ़गानिस्तान में हिकु ख़ुदरो नमूने सां जलावतन हुयो, उन बि सिंध जी आज़ादी जी तहरीक हलाई पे त हू जलावतन हुयो, त उन जी जलावतनी उहा ख़तमु कराए हुनखे सिंध में वापसि घुरायो वियो ऐं कराचीअ में हुनजो शानदार इस्तक़बाल कयो ऐं उहो शानदार इस्तक़बाल शहीद अला बख़्श ख़ुदि पाण कयो एज़ अ CM जी हैसियत में। इहा बि अंग्रेज़नि खे ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻी त जेके आज़ादी पसंदि आहिनि उन्हनि सां हिन माण्हूअ जो वास्तो तमामु गहिरो हुयो। इहो छो हुयो? उन जे करे अंग्रेज़ हिननि ते या अंग्रेज़ जा जेके हामी हुया या उन्हनि जा कुझु पॉलिसियुनि जा सहकार कंदड़ हुआ उहे हिननि जे ख़िलाफ़ु हुआ। ही जीअं मां चयो त हिंदू मुस्लिम जे तज़ाद जे ख़िलाफ़ु हो, माना त ॿिक़ौमी नज़रियो जेको आहे जंहिंजो अॼु ताईं बि पढ़ाॾो ॿुधो थो वञे त उन ॿिक़ौमी नज़रिए जे ही ख़िलाफ़ु हुयूं ऐं हिन सिर्फ़ु क़ौमी जेका या क़ौमी हैसियत जेका मञी थिए क़ौमुनि जी, उहा जाग्राफ़ी जे बुनियाद ते, उन जी तारीख़ जे बुनियाद ते, उन जे मुल्क ऐं वतन जे बुनियाद ते, ॿोलीअ जे बुनियाद ते ऐं उन जी हिकिड़ी कल्चर जे बुनियाद ते उनखे क़ौम तस्लीम ते कयो, न कि मज़हब जे बुनियाद ते या कंहिं फ़िरके वरस्तीअ जे बुनियाद ते। हिन कॾहिं बि क़ौम खे क़ौम तस्लीम न कयो ऐं इहो ई सबबु हुयो जो हू ॿिक़ौमी नज़रिए जे ख़िलाफ़ु हुयो। हिन पार्टियूं ठाहियूं सियासत में, जीअं कई 1936 में हिन सिंध इतिहाद पार्टी ठाही। साईं जेमशद सां मिली करे हिन सिंध इतिहाद पार्टी जेका हींअर सिंध यूनाइटेड पार्टी आहे, इहो ई हुनजो शेप आहे, इहा हुन जोड़ी हुई। ऐं ॿी बि हिकिड़ी पार्टी साईं जेमशद सां गॾिजी ॻोल्ही ऐं उहा 34 में ठाही, उहा पीपल्स पार्टी हुई। पीपल्स पार्टी जेका आहे साईं जेमशद शहीद अला बख़्श ठाही ऐं उनजो प्रेसिडेंट सर शाह नवाज़ भुट्टे खे कयो हो, जंहिंखे सर जो लक़ब मिलियल हो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो वालिद साहब, उनखे उनजो प्रेसिडेंट कयो वियो। इहे ॿ पार्टियूं हिननि ठाहियूं ऐं उन वक़्त में इन पार्टी जे बुनियाद ते हुननि सियासत कई पई। ही ज़िले लोकल बोर्ड सखर जो चेयरमैन, बम्बई काउंसिल जो मेंबर रहियो ऐं जेकमाबाद म्यूनसिपलिटी कमेटीअ जो बि ही मेंबर रहियो। उन खां अलावा नंढनि वॾनि कमेटियुनि में हीउ मुख़्तसिर रहंदो आयो ऐं उन जे थ्रू हुन कम कया। आख़िर में जीअं मां ॻाल्हि करे वियुसि त 14 मई 1943 में ही सुबुह साण स्टेशन तां टांगे में चढ़ियो, पंहिंजे घर ॾांहुं वञी रहियो हुयो त किन दहशतगर्दनि हिन खे गोलियूं हणी उते शहीद करे छॾियो। चयो इहो ई थो वञे त अंग्रेज़नि जे जेकॾहिं ही ख़िलाफ़ु हुयो ऐं सिंध जी मुकमिल आज़ादीअ जो इहो हामी हो, उन जे पादाश में हिन खे इहो शहीद कयो वियो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि चवंदो हलां त हेतिरो ई वॾी शख़्सियत आहे, पर उन जो जेको सो लिखत में रिकॉर्ड तमामु घटि आहे, जेको न हुजण जे बराबरि आहे। हा, असेंबलीअ जे अंदरि जेके तक़रीरूं आहिनि उहे कुझु मिलनि थियूं, बाक़ी ॿियूं जेके शयूं हुन न पाण शायदि लिखण जी साईं कोशिशि कई, न वरी कंहिं ॿिए हिन जे का शइ लिखण जी कोशिशि कई, जो हिन जो रिकॉर्ड जेको आहे सो जेको सो हिडन आहे ऐं इन जी ज़रूरत आहे त इन खे नए सिर लिखियो वञे। कुझु किताब आज़ाद काज़ी साहब या कंहिं ॿियनि लिखिया ज़रूरु आहिनि, पर उन्हनि मां बि हिननि जी शख़्सियत जी तारीफ़ घणी, पर हिननि जे कारनामनि जे, हिननि जे कमनि जी,
हिन जी फ़िक्र जी उहा ज़रूरत जेका असां कुझु घटि थी मिले। मां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मूंखे मुंहिंजे पंहिंजे जेका तजुर्बे में आई आहे त पूरे बरे सग़ीर में बल्कि हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान में इन ॿिनि मुल्कनि जी जेकर असां कथ कयूं त सिर्फ़ु हिकिड़ो सियासतदान जेको मिले थो असांखे जंहिं पंहिंजी क़ौम जो या पंहिंजी तारीख़ जो रिकॉर्ड रखियो आहे ऐं 60 किताब उन जा उहे छपी चुका आहिनि। उहो साईं जमशेद आहे। कंहिं बि सियासतदान एतिरा किताब न आहिनि लिखिया। हा, हुन जा कुझु इंटरव्यू हूंदा या बायोग्राफी हूंदी। ख़ुदि बादशाह ख़ान जी बि बायोग्राफी ऐं कुझु तक़रीरूं आहिनि। बाक़ी रिकॉर्ड जेको सो नथो मिले। या हिंदुस्तान जे ॿियो जेको अबुल कलाम आज़ाद आहे उन जा बि कुझु किताब मिलनि था, पर उहो हुन पंहिंजे फ़िक्र ऐं नुक़्ते नज़र सां बि हुन लिखिया आहिनि, पर एतिरा कोन्हनि जेतिरा हुअणु घुरिजनि। असांखे रिकॉर्ड रखणु इंतिहाई ज़रूरी आहे। इहो चवंदो आहियां जेकॾहिं ॿियो कुझु न त जीअं हीअ अॼु तकरीब थी आहे, असां पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजी हिकिड़ी डायरी मेंटेन कयूं ऐं लिखी छॾियूं त अॼु हीअ तकरीब थी आहे, उन ते मुंहिंजी राय हीअ आहे, मुंहिंजो जेको सजो हीअ आहे त इहो हिकिड़ो रिकॉर्ड थिए थो। कॾहिं न कॾहिं उहो रिकॉर्ड आन थींदो, माण्हुनि जे साम्हूं ईंदो। तंहिं करे रिकॉर्ड हुजणु असांजा वॾा माण्हू थिया आहिनि तारीख़ में। सिंध ख़िते जा इंडस सिविलाइज़ेशन जा तमामु घणा रिकॉर्ड थिया आहिनि माण्हू, पर उन्हनि रिकॉर्ड इहे घटि रखिया आहिनि। अहिड़े नमूने सां शहीद अला बख़्श जो बि अहिड़े रिकॉर्ड जेको सो घटि थो मिले। ऐं सम्झां थो त जेके बि सुलझियल माण्हू आहिनि ऐं उन्हनि वटि जेका बि शइ ॼाण आहे उहे लिखंदा रहनि त रिकॉर्ड असांजो महफ़ूज़ रहंदो। ऐं आख़िर में शहीद अला बख़्श खे सलाम पेश कयां थो, जंहिं सिंध लाइ ऐं सिंधी क़ौम लाइ, ख़ुसूसन सिंध जी क़ौम लाइ जेको कमु कयो आहे उहो हुनखे हिकिड़ो तारीख़ में हिकिड़ो सोनेरी लफ़्ज़नि सां यादि कयो थो पियो वञे। अॼु 82 वरसी आहे ऐं हिन जी वरसी हर साल थींदी रही आहे। इहा बि हिकिड़ी यादि आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी।